ڈاکٹر اسلم عقيلي وائيس چانسلر مهراڻ يونيورسٽي ऐं 14 अगस्त ॾींहं ते सॼे पाकिस्तान जे सभिनी भातियुनि खे असां मुबारकबाद था ॾियूं आज़ादी जे ॾींहं ते। इहो आज़ादी असांखे तमामु वॾी मुश्किल सां मिली हुई ऐं इन आज़ादी जो क़दुरु करणु खपे। ऐं हमेशह चवंदो आहियां त क़ाइद अज़म जा जेके टे सुनहरी उसूल आहिनि, फ़ैथ, यूनिटी ऐं डिसिप्लिन, उन्हनि जी अहमियत खे अगरि असां ॾिसूं त यूनिटी छा आहे। यूनिटी जो मतिलबु आहे त असां पाण में ॿधी करियूं, असां गॾिजी रहूं, असां पंहिंजो हिकिड़ो मिसाली माशरो क़ाइमु करियूं। ऐं अॼु इन ॻाल्हि जी सख़्तु ज़रूरत आहे त 75-74 सालनि जे आज़ादी खां पोइ अॼु बि असां अञा ताईं उन यूनिटी खे मज़बूत न करे सघिया आहियूं। उनखां पोइ असां इतबार करियूं। इतबार कंहिं ते करियूं? सभ खां पहिरीं अलाह ते, पोइ इदारनि ते, पोइ जेके दुनिया जेको असांजो सिस्टम आहे उन ते, उनखे निपियूं, उनखे ग्रो करियूं त जीअं उन सां असांखे बहितरी थिए। ऐं उहो तॾहिं थींदो जॾहिं असां डिसिप्लिन में रहंदासीं। असां हिकिड़ो जेको सो डिसिप्लिन हिकिड़ो बुनियादी सबबु आहे जंहिंमें स्टार्ट थिए थो नंढड़ियुनि चीज़ुनि खां। हुक़ूक़ुल इबाद जेको अलाह साईं चवे थो उहो डिसिप्लिन जो पार्ट आहे त ॿिए माण्हू जो ख़्यालु करणु, ॿिए खे तकलीफ़ न ॾियणु, ॿिए खे परेशानी न ॾियणु, गाॾी अहिड़े नमूने बीहारियूं, गंद न करियूं, इहे सभु चीज़ूं डिसिप्लिन जो पार्ट आहिनि। टाइम जो क़दुरु करियूं, हिक ॿिए जो ख़्यालु करियूं, हिक ॿिए जे जेका ॾुख सुख में हुनजो साथ ॾियूं, इहो सभु डिसिप्लिन जो पार्ट आहे। त 14 अगस्त जो ॾींहुं ते असांखे इहो यादि करणु खपे त असां हिन ॾींहं ते क़ाइद अज़म खे बि यादि करियूं, उनजे 3 सुनहरी उसूलनि खे बि यादि करियूं ऐं न सिर्फ़ु यादि करियूं पर उनखे इम्प्लीमेंट बि करियूं पंहिंजे लाइफ में। असां इहे रुॻो 3 बुनियादी जेके हुनजा जेके एट्रीब्यूट आहिनि इहे ई इम्प्लीमेंट करियूं त मां सम्झां थो असांजो मुल्क काफ़ी तरक़ी करे सघे थो। ऐं वरी बि सभिनी दोस्तनि खे अॼोके ॾींहं ते मुबारकबाद ॾियां थो ऐं